अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दरिया न्यूज़ के प्रोग्राम कश्मीर टॉक में आया सुभान कोसो। नाज़रीन असां सां गॾु अॼु मौजूद आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP हाजी अब्दुल कोसो साहब। हाजी साहब सां अॼु गुफ्तगू कंदासीं कश्मीर के मुख़्तलिफ़ इशूज़ ते, ख़ासि तौर ते कोरोना वायरस बाबति पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत कहिड़ा क़दम खया आहिनि, हिननि पंहिंजे माण्हुनि खे इलाइक़े तक जे माण्हुनि खे बचाइण जे लाइ कहिड़ियूं कोशिशूं कयूं आहिनि। हाजी साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शरीक थियो। हाजी साहब, अॼु सॼी दुनिया में कोरोना वायरस वारो इशू हले पियो, ख़ासि तौर ते कश्मीर ज़िले में कोरोना वायरस बाबति पाकिस्तान पीपल्स पार्टी की क़यादत जो हुकूमत तव्हांजी आहे ऐं तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MP आहियो। तव्हां हिते पंहिंजे माण्हुनि खे महफ़ूज़ करण लाइ कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियों त मूंखे ख़ुशी थी आहे दरिया न्यूज़ तव्हां हिते कश्मीर में स्टार्ट कई आहे, इन जे लाइ तव्हांखे मां मुबारकबाद पेश कयां थो। वॾी महिरबानी साईं। उन सां गॾोगॾु तव्हां जेका इहा सुवाल मूंखां पुछियो आहे कोरोना वायरस जे सिलसिले में, इहा दुनिया मां पहिरियों चीन खां स्टार्ट थी आहे, यूरोप सॼे दुनिया में अची चुको आहे, सिर्फ़ु चंद मुल्कनि खां सवाइ। असांजे पाकिस्तान में बि चंद ॾींहंनि खां वठी, ख़ासि करे असांजे सिंध, हाणे पंजाब में वञी चुको आहे, बलूचिस्तान में, KPK में, गिलगित बल्तिस्तान में। उनजे बावजूद असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी, असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब, असांजो CM साईं मुराद अली शाह साहब काफ़ी इन सिलसिले में उपावरत आहे। उनजो कारण इहा आहे, जीअं जेके ज़ाइरीन अचनि था ॿाहिरिनि मुल्कनि खां, ईरान खां अचनि था, उन्हनि खां उन टाइम उनखे वठी करे सखर वठी था वञनि, उते उन्हनि खे चेकअप कराए चङी तरह दिलजाए कराए उन खां बाद उहे छॾिया था वञनि। बाक़ी जेके उन वायरस में मुब्तला आहिनि उन्हनि जो 14 ॾींहंनि जे लाइ उते इलाजु करायो थो वञे। जेके सही थियनि था त पोइ उन्हनि खे उतां शिफ्ट करनि था। हे हिकु कुदरती आफ़त आहे, इन जे लाइ हर हिकु इंसानु, हर हिकु माण्हू खे पंहिंजो उपाउ वठणु खपे। सिर्फ़ु गवर्नमेंट कुझु नथो करे सघे। गवर्नमेंट सां गॾु सॼो अवाम, सॼा जेके आहिनि इलाइक़े जा रहवासी, मोतबरीन, मुअज़्ज़िन, सियासी पार्टियुनि जा उहिदेदार, सभु गॾु थी करे इन वायरस खे, कुदरती आफ़ात खे मोड़नि इंशाअल्लाह। जीअं चीन में थियो आहे, चीन में हाणे वापसि माना पोएं तरफ़ वञी रहियो आहे। अलाह जी महिरबानी सां असांजी क़ौम हिकु ज़िंदा क़ौम आहे, असां गॾिजी करे इन जो मुक़ाबिलो कंदासीं इंशाअल्लाह। इन खे पंहिंजो जेको आहे स्पीड सां अचे थो पियो, इंशाअल्लाह इहो बैक कराईंदासीं। अच्छा हाजी साहब, ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी CM जेको आहे शबीर अली ख़ान खे हिते जो जेको वज़ीर आहिनि सूबाई, उन्हनि खे हिते मुक़ररु कयूं त तव्हां वञो ऐं पंहिंजे माण्हुनि जी वञी करे मालिकी कयो। हिन महिल ताईं शबीर अली ख़ान हिन तक में ज़ाहिर न थिया आहिनि माण्हुनि जेके नज़र अचनि त भई पंहिंजे माण्हुनि जे का DC सां का मीटिंग हुजे या के सेंटर क़ाइमु कराया हुजनि जिते माण्हुनि खे का आगाही वारी, इन हवाले सां उहो नज़र नथा अचनि। तव्हां छा चवंदा इन बारे में? अगरि इन में CM साहब उनखे मुक़ररु कयो आहे त उनखे अचणु खपे। हे अहिड़ो मौक़ो आहे, जीअं तव्हां इन खे वठो, शहबाज शरीफ़ खे वठो, मुल्क खां ॿाहिरि हो ॾिसी करे उहो बि पहुची चुको आहे। हे त कराची ऐं कश्मीर ॻंढियो पियो आहे। हे हेॾो सारो मामिलो आहे, सखर में आहे, असांजे हाणे कश्मीर में काफ़ी मरीज़ अची चुका आहिनि। कश्मीर जे अस्पताल में 14-15 हुया, उन्हनि खे कोई खणण वास्ते तयारु न हो। असां उन्हनि खे चयो बाबा हिनखे तव्हां मोकिलियो, सखर मोकिलियो, उनखे लाड़काणे मोकिलियो। बहरहाल मीर शबीर अली खे हिकु ज़िम्मेवारी गवर्नमेंट जे तरफ़ां मिलियल आहे, उनखे फ़ौरन अचणु खपे। हा, जेकॾहिं हिन टाइम ताईं न आयो आहे त असां उनखे वरी बि, असांजो पार्टी जो आहे, असां उनखे चऊं था उहो फ़ौरन अचे, हिते मीटिंगूं करे, असां उन सां गॾु ॿांह ॿेली थी हलंदासीं। असां पाण मौजूदु आहियूं। असां इन जे करे कराची ॿिनि जायुनि ते असां अचु वञु छॾे ॾिनो आहे। हिते पंहिंजे इलाइक़े में, पंहिंजे तक में, पंहिंजे ज़िले में असां DC साहब वटि मीटिंगूं कया आहिनि। इंशाअल्लाह शबीर अली ख़ान बि ईंदो, गॾिजी इहो मुहिम हलाईंदासीं। शबीर अली ख़ान खे ज़िम्मेवारी आहे, उनखे बि जल्दी अचणु खपे। अच्छा हाजी साहब, कोरोना वायरस बाबति पंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। हाणे हिकिड़ो इशू इन खां कोरोना खां पहिरियां लोकल सतह ते बरसातूं पयूं, बरसाति सां ॻड़ो पियो, ॻड़े में नुक़सानु थियो आबादगारनि जो। तव्हां असांजा हिते कश्मीर जा चूंडियल नुमाइंदा आहियो, सिंध असेंबली में इन बाबति आवाज़ बि तव्हां उथारियो आहे या न, या CM सां तव्हांजी इन बारे में जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन्हनि जी जेका दाद रसी थिए या जेको उन्हनि जो नुक़सानु थियो उनजो अज़ाले लाइ तव्हां कहिड़ियूं कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे छा ॾींदो आख़िर? बिल्कुलु इहो असां ते फ़र्ज़ु आहे। असां पब्लिक जा, इलाइक़े जा नुमाइंदा आहियूं। जॾहिं इहो ॻड़ो थियो आहे उन टाइम तक़रीबन 1 ॾींहुं पहिरियों मां कराची वियुसि।
पोइ जॾहिं इलाइक़े जे माण्हुनि सभिनि असांखे ॿुधायो आहे, उन घड़ी में काफ़ी देहूं असांजा मुतासिर थिया आहिनि। देह कुबड़ खां वठी बिंडो मुराद, कुबड़, मसूवाला, सोढी, सोड़ा, चाचड़, गीहलपुर, गोंडक कोश, रियो कच्चो और उन खां अलावा बहादुरानपुर पक्को, बहादुरानपुर कच्चो, इहे देहूं जेके आहिनि असांजा 100% मुतासिर थिया आहिनि। उन्हनि जे लाइ मां सरदार सलीम जान, असांजो MNA एहसान ख़ान गॾिजी असां आला क़यादत ॾे बि वियासीं और उन्हनि खां बाक़ाइदा SMBR ॾे हुकुम करायासीं कि भाई हे जेके आहिनि असांजे इलाइक़े में कुदरती आफ़ात जे करे काफ़ी नुक़सानु थियो आहे, पब्लिक पहिरियों सारियुनि में नुक़सानु थी चुको आहे, हाणे कणिक जो फसल तबाह थी वियो आहे, चणा तबाह थी विया आहिनि और इन जे लाइ सर्वे कयो वञे, उनजो दादरसी इमदाद कयो वञे। उन सां गॾोगॾु मुंहिंजो SMBR सां सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो सिंध जो वॾो आहे, उन सां मुंहिंजो मीटिंग थी आहे। उन बाक़ाइदे सां हुकुम कयो आहे DC साहब खे और DC साहब SDM साहब खे हुकुम कयो आहे और कमिश्नर खे हुकुम मिलियो आहे बाबा जेके बि नुक़सानात थिया आहिनि उनजो जाइज़ो वठी करे सॼो रिपोर्ट असांखे उमाणियो। इहो रिपोर्ट असां सॼो तयारु कराए DC साहब खां वटि पहुचायोसीं। DC साहब वटि मां पाण उते वियुसि, DC साहब खां रिपोर्ट तयारु कराए असां कमिश्नर ॾे मोकिले छॾियो आहे। कमिश्नर खां थी करे पोइ ईंदो उहो नुक़सानु SMBR सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू वटि, वरी उते असां कोशिशि करे जेको गवर्नमेंट जे तरफ़ों थियो असां उन्हनि जो फुल इमदाद मदद कंदासीं। अच्छा हाजी साहब, हिकिड़ी अफ़वाह मार्केट में हलंदी रहंदी आहे, तव्हां जॾहिं खां पीपुल्स पार्टी में आया हो मार्केट में इहे अफ़वाहूं त हाजी साहब ऐं सरदार सलीम जान PP छॾनि था पिया, इन अफ़वाहनि में सदाकत केतिरी आहे, या तव्हां रहंदो पीपुल्स पार्टी या वाक़ई छॾियो था? इहो जॾहिं असां पीपुल्स पार्टी में शामिलु थिया आहियूं उन टाइम बि कुझु माण्हुनि चयो आहे बाबा इहे वक़्त ते आया आहिनि, बहरहाल इहे पीपुल्स पार्टी में बीहंदा कोन। अलाह जी महिरबानी सां असां हिकु इलेक्शन बि पीपुल्स पार्टी में निभायो आहे, ॿियो इलेक्शन बि हिसो वठी करे उन में बि अलाह जी महिरबानी सां पार्टी जे क़यादत उन सां टिकेटनि सां असां कामयाबी माणी आहे। पीपुल्स पार्टी असां छॾण वारा न आहियूं, न छॾींदासीं बि सही। असां जंहिं पार्टी में आयासीं बाक़ाइदा उन सां निभाईंदासीं। बाक़ी कुझु जेके माण्हू आहिनि ईअं सम्झो उहे वलद नामालूम, पोइ उन्हनि जो इहो दिली ख़्वाहिश हूंदो आहे बाबा कहिड़े तरीक़े सां इहे निकिरनि, असांखे जाइ मिले। बहरहाल उहे पंहिंजा ख़्याल ख़्वाह मिटाए छॾनि। असां पीपुल्स पार्टी में आहियूं, रहंदासीं, इंशाअल्लाह पीपुल्स पार्टी सां निभाईंदासीं। अच्छा हाजी साहब, हिकिड़ी अफ़वाह कश्मीर सां तव्हां असां हिते सभु ॾिसूं पिया ॻाल्हियूं मार्केट में हलंदियूं हुयूं त मुकेश कुमार चावला सां सरदार सलीम जान जा माना तव्हांजे सॼे ग्रुप जा इख़्तिलाफ़ आहिनि, पर जेको तव्हां मान में प्रोग्राम करायो सरदार साहब जे उन में इशारतनि सरदार साहब माना ॻाल्हि जेका ढकियल ॻाल्हि हुई उहा ओपन करे छॾी त तव्हां मुकेश चावला असांजे ख़िलाफ़ु साज़िशूं करे थो। तव्हां हाजी साहब आख़िर इहे इख़्तिलाफ़ आहिनि तव्हांजा कहिड़ा? इहो इख़्तिलाफ़ात मुकेश सां कहिड़ो इख़्तिलाफ़ात आहे? मुकेश एॾो को माण्हू कंहिं सां इख़्तिलाफ़ात करे को एॾो पावर वारो बि हुजे। हाणे मुकेश सां इख़्तिलाफ़ात इहो मां त नथो सम्झां जो इन सां को इख़्तिलाफ़ात कजे या इन सां को मुक़ाबिलो कजे। असांजी पार्टी जो आहे। बहरहाल जेके माण्हू पार्टी में रही करे को साज़िशूं वाज़िशूं करनि पोइ उन जे लाइ सरदार साहब हिकु मक़ाम आहे, उहो ज़िले जो पंहिंजे हिकु बाक़ाइदा ई हिकु सियासी अॻुवाण आहे, सियासी अॻुवाण आहे और हिकु ताक़त रखे थो और पार्टी जो हिकु रहनुमा आहे और उन जे लाइ कुझु इहे अंडरग्राउंड जेके साज़िशूं करनि ॿिया टिया हे हो करनि लामालात पोइ सरदार साहब खे उन जे लाइ ॾुख हूंदो, पोइ इन जे लाइ उन इज़हार पंहिंजो कयो। बहरहाल इन में कुझु सदाकत न आहे, इन में छा इहे भली इहे साज़िशूं करनि जो कुझु करनि उन्हनि जे हथ में कुझु ई न आहे, न थींदो बि सही, न कुझु करे बि सघंदा। अच्छा हाजी साहब, आख़िरी सवाल आहे तव्हांखां मुंहिंजो, उहो इहो आहे त जेको ईंदड़ बि हिकु बलदियाती इलेक्शन आहे जल्द अगरि हाणे जेका थी अगरि त उन में तव्हांजो जेको इतिहाद आहे सॼो साॻी सूरत में रहंदो या कुझु रदो बदल जा के इम्कान आहिनि, को माण्हू तव्हांजा इतिहादी कुझु तव्हांखे छॾण जे या अहिड़ियूं अफ़वाहूं जेके मार्केट में अगरि हलनि थियूं इन में कुझु आहे या सदाकत या बसि ईअं अफ़वाह? उन में कहिड़ा उहो इतिहाद जेके असांजा जनरल इतिहाद जीअं मीर आबिद खान आहे अहिड़े नमूने या हेठियों इतिहाद न मीर आबिद खान लाइ चवंदा त उन शबीर अली खान सां जो ठाह थियो आहे। असल ॻाल्हि इहा ई आहे जेको असां 5 साल पहिरियां वरी हे 2 साल थियण वारा आहिनि, जेके बि असां सां जेके इतिहादी आहिनि उन खां अलावा उहे असां सां गॾु आहिनि।
इतिहाद हिकिड़ो मोहबत हूंदो आहे, हिक ॿिए जा मोहबत जज़्बा हिक ॿिए सां मिलनि था त ओहिड़े तरीक़े सां इतिहाद उहो क़ाइमु रहंदो आहे। असांजा जेके बि दोस्त आहिनि, तालके में हुजनि, ज़िले में हुजनि, जेके दोस्त आहिनि उहे सफ़ाई सचाई नेक नीति सां असांखे बि उन्हनि जो अहसासु आहे, उन्हनि जे लाइ मोहबत आहे, उन्हनि जो बि मोहबत असां सां आहे। बाक़ी रहियो सुवाल इहे जेके पिरोपेकड़ा करनि था, मीर आबिद ख़ान साईं धार थी वियो आहे, सुवाल ई पैदा न आहे। मीर आबिद ख़ान पहिरियों बि असां सां गॾु हो, हाणे बि असां सां गॾु आहे, न हो असां खां टुटी सघे थो, न असां उन खां टुटी सघूं था। बाक़ी रहियो सुवाल बल्दियाती इलेक्शन जी, इंशाअल्लाह असां सभु पीपल्स पार्टी में आहियूं, शबीर अली बि पीपल्स पार्टी में आहे, असां बि पीपल्स मदारी साहब सरदार, असां सभु जेको असांजो आहे असां पीपल्स पार्टी में आहियूं, मीर आबिद ख़ान बि पीपल्स पार्टी में आहे। बाक़ी रहियो सुवाल असांजो पीपल्स पार्टी में असां इहो कंबाइन असां गॾु आहियूं, पीपल्स पार्टी में ई गॾु आहियूं, जीअं आबिद ख़ान आहे असां सभु इहे गॾु आहियूं। इनशाअल्लाह जहिड़े तरीक़े सां अॻु बि गॾु हुयासीं, हाणे बि ईअं गॾु रहंदासीं, इलेक्शन बि ईअं गॾु कामयाबी कराईंदासीं। आहियूं पीपल्स पार्टी जा, पीपल्स पार्टी जो हिकिड़ो आहे, हिकिड़ो अहिड़े हिसाब सां असां आहियूं। वॾी वॾी महिरबानी हाजी अब्दुल रऊफ़ खोसा साहिबु, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हाजी अब्दुल रऊफ़ खोसा साहिबु जी गुफ़्तगू ॿुधी हुननि चवण आहे त असां पीपल्स पार्टी में आहियूं ऐं रहंदासीं। जेके माण्हू साज़िशूं कनि था उन्हनि जी साज़िशुनि सां को बि फ़र्क़ु न पवंदो। इंशाअल्लाह वरी अव्हां सां सुभाणे कंहिं ॿिए महिमान सां गॾु कंहिं ॿिए इशू ते मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।